नवाब शाह कायद अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी नवाब शाह जो 15 अकेडमिक कानोकेशन मुनक़द थियो। कानोकेशन में सूबाई वज़ीर यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड मोहम्मद इस्माइल राहू मेहमान ख़ास तौर शिरकत कई। कानोकेशन दौरान सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू मुख़्तलिफ़ शोबन जे पोजीशन होल्डरन शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में डिग्रियूं ऐं गोल्ड मेडल विरहाया। कानोकेशन दौरान मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जे 16 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे गोल्ड मेडल, 44 खे सिल्वर मेडल, जंहिं केतिरनि शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे मेरिट सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। शागिर्दियाणियुनि कामयाब थियण गोल्ड मेडल वठंदड़नि वाइस चांसलर टाइम्स सां ॻाल्हाईंदे चयो त जी बिल्कुल, आज मेरी फर्स्ट पोस्ट आई है जिससे मुझे सिल्वर मेडल मिला है और मैं बहुत खुश हूँ। इसका सारा क्रेडिट मेरे पेरेंट्स को जाता है, मेरी मम्मा को जाता है जिन्होंने मुझे बहुत मेहनत की आज तक, मेरी पढ़ाई के लिए बहुत मेहनत की, मेरे बाबा को जाता है। अलहमदिल्ला ख़ुशी ॾाढी बि थिए, महिनत जो सिलो मिलियो आहे ऐं गोल्ड मेडल मिलियो आहे, सिल्वर मेडल मिलियो आहे। वेरी हैप्पी, सेमली आई एम फीलिंग वेरी प्राउड। आई वांट टू डेडिकेट दिस डिग्री टू माय फैमिली। पूरे ख़ानदान मां पहिरीं छोकिरी आहियां जंहिं जेको आहे न मास्टर्स जी डिग्री पूरी कई आहे। पूरे ख़ानदान मां छा मां पूरे इलाइक़े मां पहिरीं न्याणी आहियां जंहिं जेको आहे न यूनिवर्सिटी में पढ़ी आहियां, पंहिंजी डिग्री जेको आहे न मुकमल कई आहे पंहिंजे बाबा जे। मां हिकिड़ो ग़रीब ख़ानदान सां तालुक़ रखां थो, हिकिड़े ॿाराड़ी ऐं देहात में रहण वारो आहियां ऐं बिल्कुलु असांजे इलाइक़े में तालीम न्याणियुनि खे कोन ॾींदा आहिनि तमामु। तो मां ॿियनि खे बि इहो ई मैसेज ॾियां थो, तव्हां पंहिंजूं न्याणियूं पढ़ायो। नालो है राइला जमाली 20 बेजी आहे, इन्वायरमेंट में इंजीनियरिंग कई हम सही आहे ऐं मुंहिंजी फैकल्टी टॉप आहे, सेकंड पोजीशन आहे ऐं हिते ॾाढा टीचर्स में सपोर्टिव हुआ। असांजे पेरेंट्स से शुक्रगुजार आहियूं, टीचर्स है जिन्होंने असांजी सपोर्ट कई, असां डिग्री हासिल कई। जी तो बहुत है क्योंकि 4 साल की मेहनत है हम लोगों की और आज अच्छा लग रहा है, मतलब डिग्री मिल रही है, हम लोग ऑफिशियली ग्रेजुएट हो गए हैं। आगे इंशाल्लाह मैंने जॉब करनी है और मेरी चल भी रही है जॉब एंड आगे जाना है इंशाल्लाह बहुत। इलाही मतलब सुठो फील थो थिए, इलाही मतलब ख़ासि करे त पेरेंट्स खे मतलब पेरेंट्स जे लाइ वॾी ख़ुशी आहे हिकु त। मुंहिंजी हमेशह हिकिड़ी दोस्त रही, मतलब 4 सालनि ताईं सदफ ज़रदारी, उहा ई रही हमेशह। थी आहे असांजे पेरेंट्स खे अलाए केॾी ख़ुशी थींदी, जाम बस ख़ुशि आहियूं असां। अच्छा लग रहा है और बहुत सारी मेमोरीज भी बनी है। वो हमारा एक कल्चर डे हुआ था, बड़ा मज़े का था, वो हमारा बहुत अच्छा हुआ था, वो हमारा यादगार लम्हा है। खुशी हो रही है, 4 सालों में इतनी कभी खुशी नहीं हुई नसीब में जितनी आज हो रही है। लग रहा है कि इंजीनियर बन गए हैं, बहुत अच्छा लग रहा है और 1 साल के बाद अपनी दोस्तों के साथ मिली हो तो वो बहुत अच्छा लग रहा है। यही कि अक्सर लड़कियां सिविल इंजीनियरिंग को चूज़ नहीं करती कि ये लड़कों की फील्ड है, तो प्लीज़ मेरा ये है कि लड़कियां प्लीज़ अपनी थिंकिंग को चेंज करें कि सिविल फील्ड लड़कियों के लिए भी है, वो कर सकती है चूज़। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा लग रहा है, अच्छी फीलिंग्स आ रही हैं। बहुत टाइम के बाद अब दोस्तों से मिले हैं तो मज़ा आ रहा है बहुत ज़्यादा प्राउड फील कर रही हूँ और मतलब अपने बाबा मम्मा के लिए एक गिफ्ट है, क्योंकि वो मेरे बाबा को मतलब शुरू से शौक़ था कि मेरे बच्चे आगे जाएं, तो मैंने उनका मतलब ड्रीम था वो उनको पूरा करके दिया है। यहाँ से ग्रेजुएट हुआ हूँ 20 टेलीकॉम से। बहुत अच्छे दोस्त मिले और हमने अपनी फील्ड में बाकायदा मेहनत की और मेरा ड्रीम ये है कि मैं आगे जाकर एक टीचर बनूं या लेक्चरर बनूं। मुझे बहुत अच्छा फील हो रहा है क्योंकि ये मेरा ड्रीम था, बहुत बड़ा ड्रीम कन्वोकेशन का, कि मैं अपने मतलब फैमिली के साथ आऊँ, कन्वोकेशन अटेंड करूँ, और ये मेरी बहुत बड़ी अचीवमेंट है मेरे लिए। पर असांखे जाम ख़ुशी थी कि असां यूनिवर्सिटी में एतिरो टाइम वक़्तु गुज़ारियो ऐं तमामु सुठो वक़्तु हुयो असांजो। असांजा दोस्त असां सां गॾु हुआ ऐं असां ॾाढो ख़ुशि आहियूं कि असांखे असांजी डिग्री मिली आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे, पंहिंजे माउ पीउ जी दुआऊं आहिनि उहे जेको आहिनि सो रंगला थियूं आहिनि, तंहिं करे अॼु असां हिन मुक़ाम ते पहुता आहियूं। मां बैचलर डिग्री 3.1 CGPA सां कंप्लीट कई। तमामु बहितरीनु 4 साल में असांजी मेमोरीज़ ठहिया, उन सां अलावा स्टडी कई, नया स्किल्स सिखियासीं, तालीम पिराईसीं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी डिग्री मिली, इन में मुंहिंजे पेरेंट्स जो हथ आहे, उन्हनि मूंखे तमामु सपोर्ट कयो ऐं मां इहा ई चवंदमि त सभई पेरेंट्स पंहिंजी धीअनि खे पढ़ाइनि ऐं उहे अॻिते वधनि ऐं क़ौम जो नालो रोशन कनि। अॻिते मां मास्टर्स लाइ अप्लाई कयो आहे, उन खां पोइ जॉब जो पूरो इहो प्रोसेस आहे। मुंहिंजो नालो अरसलान मेमणो आहियां, मां फ्रॉम डिस्ट्रिक्ट नौशहरा फिरोज़ जो आहियां। सो मुंहिंजी जेका डिग्री आहे BE टेलीकम्युनिकेशन फ्रॉम कायद अवाम यूनिवर्सिटी नवाब शाह मां आहे। सो हीअ जेकी मां महिनत जो जेको अवार्ड ॾियणु थो चाहियां, मां पंहिंजे बाबा साईं मिस्टर बदरुद्दीन मेमण खे ॾियणु थो चाहियां। सो लिहाज़ा हिते जेको बि अचे थो सो जेको आहे पंहिंजे पेशेंस सां हार्ड वर्क जेको करे थो, उनखे अल्लाह ताला उनखे पंहिंजी कामयाबी मंज़िल ॾिए थो। मां ॾाढो ख़ुशि आहियां त अॼु मूंखे BS फूड इंजीनियरिंग टेक्नोलॉजी मां 4 साल जी बैचलर पास आउट कई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां हीअ डिग्री जेका आहे डेडिकेट थो कयां पंहिंजे पेरेंट्स खे ऐं जेके मुंहिंजा रिलेटिव्स आहिनि उन्हनि खे। शाहरुख अली जमाली
एंड मैं ग्रेजुएट हुआ हूँ फूड इंजीनियरिंग टेक्नोलॉजी डिपार्टमेंट से और मुझे आज बहुत खुशी है और कन्वोकेशन में आए और अपनी डिग्री कलेक्ट की। ऐं मां कायदेवाम यूनिवर्सिटी मां BS फूड इंजीनियरिंग टेक्नोलॉजी कई आहे ऐं असां लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे हर स्टूडेंट लाइ हूंदी आहे कन्वोकेशन जो ॾींहुं हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे पेरेंट्स लाइ टीचर्स लाइ स्टूडेंट्स लाइ ऐं असांजे लाइ इहो बि हिकिड़ो एज़ाज़ आहे त असांजी कायदेवाम यूनिवर्सिटी जी इहा फस्ट बैच आहे फूड इंजीनियरिंग टेक्नोलॉजी डिपार्टमेंट जी। मूंखे अॼु डिग्री मिली आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में ऐं मां कायदेवाम यूनिवर्सिटी मां पास आउट कयो आहे ऐं मां अॼु ॾाढो ख़ुशि महसूसु पियो थो कयां छो जो अॼु अहिड़े कन्वोकेशन थी आहे असांजी 20 में ऐं उन में असां जेको आहे VC साहिब जी तरफ़ां डिग्री हासिलु कई आहे ऐं इन में हथु जेको आहे मुंहिंजे वालदेन जो आहे उस्तादनि जो आहे। My name is Mudassir Ahmed. I have to completed my doctorate in information technology. अगर यूनिवर्सिटी के हवाले से बात की जाए तो यहाँ का इन्वायरमेंट और एजुकेशनल इन्वायरमेंट बहुत अच्छा है और स्पेशली प्रोफेसर की बात की जाए तो प्रोफेसर बहुत कोऑपरेटिव होते हैं इस हिसाब से भी टीचिंग के हिसाब से भी और रिसर्च के हिसाब से भी। जी हिकिड़ो सिविल मेडल मिलियो आहे मूंखे पंहिंजे सिविल डिपार्टमेंट में फर्स्ट पोजीशन माणनि सां ऐं गोल्ड मेडल फैकल्टी ऑफ सिविल ऐं मैकेनिकल डिपार्टमेंट में फर्स्ट पोजीशन हासिलु कयो। शुक्र आहे मुंहिंजे पेरेंट्स जी दुआनि सां हींअर मूंखे 3 मेडल मिली चुका आहिनि। मां फैकल्टी में टॉप कयो ऐं डिपार्टमेंट में टॉप कयो आहे। जेको पूरो क्रेडिट पंहिंजी डिग्री जो ॾींदुमि असांजे लाइ इहो प्राउड मूवमेंट आहे। मां पंहिंजे मदर खे मुंहिंजी लेट मदर खे ऐं मुंहिंजे फादर जे पोयां जेके स्ट्रगल कई आहे असांखे हिन मक़ाम ते पुॼाइण लाइ मां निहायत ई शुक्रगुज़ार आहियां ऐं मूंखे जेको आहे सो फ़ख़्रु आहे जेको आहे तो मां अॼु ग्रेजुएट थी। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं इन इवेंट सां असांखे इहो ई फ़ाइदो आहे त असां सभई दोस्त हिकिड़े करे वरी गॾु थिया आहियूं। आख़िर में यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां महिमान खे ख़ासि यादगार शील्डूं पेश कयूं वयूं जंहिं यूनिवर्सिटीअ जा फैकल्टी मेंबर देन उस्ताद शागिर्द ऐं उन्हनि जा वालिदेन वॻे अंग में मौजूदु हुआ। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टीअ सां गॾु अयाज़ दाहिरी टाइम न्यूज़।